दोस्तों जी लतीफ़ धरती पाकिस्तान जिंदाबाद। ऐं मुमताज़ ख़ास के लिए दोस्तों अॼु तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि असांजो नाले वारो सिंध जो तमामु ऐं सॼो पाकिस्तान जो तमामु वॾो टिकटॉकर आहे स्वाली मक्सी साहब, जेको कदु नंढड़ो अथसि वीचारे जो, पर हिन जी दिलि वॾी आहे ऐं हिन जी हींअर व्यूवरशिप तमामु वॾी आहे पूरे पाकिस्तान ताईं, पूरी सिंध ताईं ऐं दुबई ताईं बि हीउ दोस्त परफॉर्म करे आयो आहे। स्वाली मक्सी साहब, अस्सलाम वालेकुम। स्वाली भला तव्हांजा अॼुकल्ह टिकटॉक ते तमामु घणा वीडियो हलनि था, दोस्त यूट्यूब ते तव्हांजा ठाहिनि था, हींअर बि हीअ सभु दोस्त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां तव्हां सां मिलण आया आहिनि ऐं तव्हांजा टिकटॉक तव्हां सां वीडियो ठाहिण आया आहिनि। भला तव्हां करे सोचियो हुयो ऐं किथे रहंदा आहियो? तव्हांजो पहिरियों तारीफ़ ॿुधायो, तव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे ऐं कहिड़े ज़िले में रहंदा आहियो? हेॾे ॾिसी असां रहंदा हाकिम शाह अली मोहम्मद जी जी बहराम जी उते रहंदा आहियूं। अच्छा, बहराम। ॻोठ जो नालो? अली मोहम्मद अली मोहम्मद आई। सही सही। तव्हां कुझु भला पढ़ियल आहियो? 4 दर्जा पढ़ी। 4 दर्जा पढ़ियल आहियो। घणा भाइर भेणूं आहियो? भेण न आहियूं, 5 भाइर। 5 भाइर। उहे बि एतिरा आहिनि या तव्हां खां वॾा आहिनि? तव्हां जेतिरा ॿ नंढा माना तव्हां जी हिकिड़े सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी त टायरनि जे पंचर जे दुकान ते कमु करे वेठो हुयो। बिल्कुलु। अच्छा स्वाली, तव्हां ज़िंदगी में शादी करण जो करे सोचियो आहे या शादी थियल आहे? शादी जे वॾा चाहिया पर पंहिंजा नथा। अच्छा, पंहिंजा नथा ॾियनि? पंहिंजा ॾींदा छो न ॾींदा? हींअर त पंहिंजा ॾेढा त कॾो को थिया न शादी, पर ॿिए हंधो मथां मिली पई वई। लाड़का ने 6 लख चयो। 6 लख चयो? हा, नर्स जो। अच्छा, मने असां वटि एतिरो न आहे। अच्छा, उहो बि तव्हां जेतिरी माना हुई जेका हवाई वॾो। अच्छा, हींअर असांजो दोस्त आहे शहजाद कोट जो, शहजाद जे नाले मशहूरु आहे, वॾो टिकटॉकर आहे सनी बाई जो, जेको सदाईं सनी जेका फोटो खयो घुमणु कंदो आहे। वरी विच में तो चयो रूपी ठही वैसे रूपी जे लाइ वीडियो बि ठाहिया। इहो तो यार वॾो कमु कयो आहे। सनी भला छा थो चए? सनी जे लाइ छा थो चए? सनी असांजो वॾो भाउ आहे, अॻो बि आहे, वॾो भाउ अलाह करे असांखे हिन टिकटॉक में मशहूरु हिन आंदो सनी मशहूरु कयो। बिल्कुलु, सनी पाण बि वॾो मशहूरु आहे। माण्हू बि नथा अचनि, मुनाफ़िक घणा आहिनि। बिल्कुलु। मूंखे बि नथा अचनि, मुनाफ़िक उहो सवाइ नथी था न। सही फ़क़ीर माण्हू आहियूं। बिल्कुलु। तेरी न मेरी में। बिल्कुलु। बहरहाल सनी तमामु वॾो नालो आहे शहजाद कोट जो, पर हींअर सॼी सिंध में सनी जा वॾा वीडियो हलनि था, मिलियन में हुननि जा व्यूज़ आहिनि। सनी बारी जो शहजाद कोट जो शहज़ादो, जेको अक्सर रूबी जो फोटो खणी घुमंदो हूंदो आहे ऐं रूबी हुन लाइ मजबूर थी करे सनी जे लाइ वीडियो ठाहिया। राति बि ॻाल्हाए सघो? वाह, सही वाह, माना सनी जी लहे थी वई न हाणे। पर तव्हां असां हिकिड़े ड्रामो ठाहियूं चैनल जो, KTN जो या सच TV जो या कंहिं ॿिए चैनल जो, असां ड्रामे जो कमु कंदव न बाबा? वाइदो? ठीकु आहे। दोस्तों, ही हुयो असांजो दोस्त स्वाली मक्सी साहब, जेको तमामु टिकटॉक ते यूट्यूब ते हींअर मशहूरु आहे। हुनजा तमामु वॾा वीडियो हलनि पिया। काफ़ी दफ़ा हिन दोस्त खे दुबई बि घुरायो वियो आहे ऐं तो दुबई जे अरबन सां वीडियो ठाहियो आहे। अच्छा, शेखनि सां घणनि सां हुते ठाहिया आहिनि दुबई में? केतिरो वक़्तु रहे? मूंखे ख़बर पई त हुते अरबियानियूं तोखे झोली में विहारे वीडियो ठाहींदियूं। अच्छा, ऐं पैसा वैसा बि कुझु ॾिना हूंदो, मदद कया हूंदो? हाणे सऊदी तयारु आहियो? हाल वाल ने सऊदी? वाह वाह, उमिरि थी वञो। खाया हुतां जा दोस्त? माशाल्लाह। कॾहिं तयारी आहे? बहरहाल थी सघे तूं मां गॾु हलूं। अलहमदिल्ला मुंहिंजी बि तयारी आहे ऐं दुआ जो पासपोर्ट ॾिनी आहे, 2 ॾींहं में पासपोर्ट मिलंदी। थी सघे थो पाण गॾिजी पऊं सऊदी में, हुते वरी हुते वीडियो ठाहियूं टिकटॉक। अब दोस्तनि जे लाइ को पैगाम ॾे स्वाली हिते ॻाल्हाए। सऊदी दोस्त चवंदा त भर्ती कजो, दुबई घुमाइजो। असांजो दादा जो पैसो दैसो न मोहबत खपे। वाह स्वाली वाह। छो त जे लाइ नथा अचूं, ॾियण वारो मालिक आहे, मौला कीरत के भी देखो खारा है। सही छो दादा छा बारू तुझा दौलत खड़ी नी। बिल्कुल ये समाज खड़ी जा खेल है ने। दोस्त स्वाली मक्सी साहब काफ़ी ॾींहंनि खां बीमार आहे, डॉक्टर ऐं बुखार में वरितल आहे। हींअर बि वीचारे जी तबियत नासाज़ आहे ऐं ग़रीब मिसकिन माण्हू आहे, जेको पंहिंजो प्रॉपर इलाज बि नथो कराए सघे ऐं वॾनि डॉक्टर वटि नथो वञी सघे। छो वीचारो ॾिसो था, हिकिड़ो फ़क़ीर ऐं दरवेश माण्हू आहे ऐं हिकिड़ो पंहिंजे घर जो बि ईअं सम्झो वाहिद कफ़ील आहे। तक़रीबन घर जी ज़िम्मेवारी बि हिन वीचारे ते, को जेको हिन खे थींदो आहे
पंहिंजे घर वारनि जी मदद कंदो आहे। हीअं जेके बरसातियूं थियूं कंबर शहदादपुर ज़िले में तमामु वॾियूं बरसातियूं थियूं पर पूरी सिंध में, पर हींअर असां ॿोॾि जे लिपट में हुयासीं, हिन जो ॻोठ बि वीचारे जो ॿोॾि में अची वियो, छो त जेको पाणी आयो परियां उहो सॼो हिननि जे ॻोठ खां क्रॉस करे हिननि जो ॻोठ घर हिननि जा तक़रीबन रही विया। हीअ वीचारो उन हवाले सां बि अक्सर असां वेंदा आहियूं त नंढड़ी इहो ताक़त सिरुनि जी वीचारो हथ जूं सिरूं रखियल आहिनि जिते तक़रीबन दोस्तनि खे विहारींदो आहे। सो हीउ दोस्त मदद जो मुस्तक बि आहे। असां उन सरहदी वारनि दोस्तनि खे चवंदासीं जेकॾहिं सवाली मक्सी जी का ख़ुदा मदद कनि त असांजो दोस्त आहे शहदादपुर में सनी बारी जो ॾाढो भलो जो होटल ते उहो कुक जो कमु कंदो आहे, पाण वॾो टिकटॉक कराए उन दोस्त जी मदद कनि। मां हींअर सनी खे बि गुज़ारिश कंदुसि त 2 मिंट जे सवाली सां वेहे त मां सनी जी रिकॉर्डिंग कंदुसि। अलाए स्टॉप कयो दोस्तों। हींअर अदा सनी खे बि गुज़ारिश रखीसीं त 2 लफ़्ज़ अचे सवाली जे लाइ ॻाल्हाए। सनी तव्हां सवाली सां तव्हां जेको वॾो पेयर आहे जीअं अलीगुल मला सोराब सुमरो साहब ऐं गामू फ़कीर मोहम्मद खीरो ॿोड़ो या ईअं असांजा वॾा नाला आहिनि जेके जिन जो पाण में हिकिड़ी जोड़ी आहे तक़रीबन टिकटॉक ते यूट्यूब ते, ऐं तव्हांजी सनी बारी जो ऐं सवाली मक्सी जी बि माना पाण में हिकिड़ी जोड़ी आहे। तव्हां कुझु सवाली जे लाइ कुझु चवणु चाहींदा? सवाली त माशाल्लाह मुंहिंजे लाइ जॾहिं बि सवाली न हूंदो आहे पोइ हितां छा कंदो आहे मुमताज़ अली। मां ड्यूटी खां लही करे सवाली वटि पुॼंदो आहियां, सवाली खे चवंदो आहे यार वाट विडिया कोन्हनि, विडिया खुटी विया आहिनि। पोइ माशाल्लाह असांजी इज़त बि कंदो आहे। बीमार हूंदो आहे कुझु बि हूंदो आहे ॿिए कंहिंसां न मिलंदो आहे मूंसां ज़रूरु मिलंदो आहे, चवंदो आहे बापा सनी अच तोसां मां वीडियो ठाहींदुमि। पोइ वीडियो ठाहींदा आहियूं, असांजी मौज मस्ती हूंदी आहे। माना हिन ॾे वेंदो आहे न मुंहिंजो ॾींहुं गुज़री वेंदो आहे। बीमार हुयो मां लाकड़ो हुयो मूंखे ॿाहिरनि जी मदद न कई। मां ॿुधायां जो सनीअ मुंहिंजी मदद कई। ॿाहिरनि चयो था ॿाहिरि अॼु कंहिंजो बि न आहे, मुंहिंजो मदद हिन कयो। बीमार हुयो मां जेको कमाइजो 2 रुपया दवा इलाज ई करनि। अॼु दोस्तनि में न आहे, दोस्त अहिड़ा आहिनि, दोस्त इहो गॾु सवाली अचे दिलाड़ो घुमायो तीरो हीअं बसि उहो दोस्त बसि वक़्तु न आहे। बाबा ॾिसो न अलाह सभिनी जो आहे ऐं अहिड़ा दोस्त मुख़लिस दोस्त मौला अली इस्लाम जो कौल आहे न त दोस्त असुल मिल्कियत ख़ुदा आहे ऐं हिकिड़ा मोहबत वारा दोस्त अहिड़ा जिनजी का बि लालच लोभ न हुजे, इहे ई दोस्त मिल्कियत हूंदा आहिनि। इहा ई मिल्कियत इंसान जी आहे। जीअं तव्हां चओ त मूं सभु कुझु आहे, मोहबत में सभु कुझु आहे। सो वॾी महिरबानी सवाली तुंहिंजी सनी तुंहिंजी महिरबानी लख लाइ कुर्ब सलामत जो। हींअर दोस्तों तव्हां सवाली मक्सी साहब सां कचहरी ॿुधी अदा सनी बारी जो सां मुमताज़ ख़ासकेरी इजाज़त ॾिसंदा रहो। MK सिंधी शोबिज़ TV। साथ सलामत सिंध सलामत पाकिस्तान जिंदाबाद।